नाज़रीन ख़बर आहे दादू मां जिते नाफ़रमान पुटनि ख़िलाफ़ माउ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। पाक किताब हथनि में खणी एहतजाज करे रही आहे। संदसि चवणु आहे त नाफ़रमान पुट संदन जीअण जंजाल करे छॾियो आहे ऐं तशदुद खे मामूल बणाए छॾियो आहे। असां सां लाइन ते मौजूदु आहे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर दादू सज्जाद लाखो। सज्जाद, ही औरत जेका एहतजाज करे पई दादू जे कहिड़े मोहल्ले जी रहवासिण ऐं पुलिस हिन वक़्त ताईं कहिड़ी कार्रवाई कई आहे? जी बिल्कुल बरकत से मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त ही दादू शहबाज कॉलोनी जी रहवासण आहे। बेवा औरत शबीरा ज़ाल निज़ामुद्दीन पंवर जेका पंहिंजे नाफ़रमान पुट अनवर पंवर जे ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे, जंहिं ॿुधायो आहे त गुज़िरियल कुझु महीननि खां वठी जेको आहे मुंहिंजो नाफ़रमान पुट अनवर जेको आहे मूंखे ॾाढो परेशान थो करे, तशदुद थो करे। ज़मीन जा कागज़ ऐं जॻह जा कागज़ त मां उहो विकिरो करे ऐं जेको आहे सो पंहिंजो ख़र्चनि आहियां। ऐं उन इहो बि इल्ज़ाम हणंदे मां ॿुधायो त जेको आहे सो हिन कुझु महीना अॻु में सिविल हॉस्पिटल में जेके चोरियूं वारदातूं थियूं आहिनि उन में बि मुलविस आहे। वरी महिरबानी सज्जाद लाखो असांखे अपडेट करे रहियो दादू मां त दादू शहर में रहवासिन औरत नाफ़रमान पुट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे रही आहे ऐं हुन जो मुतालबो आहे त खेसि नाफ़रमान पुट खे गिरफ़्तार करे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। वरी महिरबानी सज्जाद लाखो अपडेट करण लाइ।